कोई मुका नज़रियो त मुका ॿियो कीअं विझंदो आहे त मूंसां ओचितो बाबा। कराचीअ जे सचल ॻोठ में पेश आयल वाक़े ते जिथे हर उहो शख़्स जेको इंसानियत जो दर्द रखे थो ऐं पंहिंजा ॻोढ़ा नथो रोके सघे त उन माउ जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी जंहिंजो जिगर जो टुकड़ो खिलंदे कुॾंदे हमेशह लाइ पंहिंजी माउ खां घणो परे हलियो वञे थो। अहिड़ो ई जीउ खे झोरींदड़ वाक़ियो सचल ॻोठ जे ब्लॉक डी में पेश आयो आहे। शबे बारात जी राति ही वाक़ियो उन वक़्तु पेश आयो जंहिं वक़्तु मासूम ॿारड़ा पंहिंजनि घरनि जे ॿाहिरां रांदि खेॾी रहिया हुआ त ओचितो घर जो छॼो किरी पियो जंहिं में 5 ॿारड़ा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। जन मां पोरित फारूक चने जो पुटु अली रज़ा चनो ऐं हसनैन फुलपोटरो फोत थी विया। फोत थी वियलनि मां अली रज़ा जी जनाज़े नमाज़ सचल ॻोठ में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में इलाइक़े वासिन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे फोत थी वियल मासूम अली रज़ा चने जे पीउ ऐं माउ जो चवणु हो त ही खेॾनि पिया हिते, शाम जो टाइम हुयो, ईद बि हुई, खेॾंदे खेॾंदे बीठा हिते खणी टेको किरी पियो, ॿारु किरी पियो त हिते खयासीं ॿारु इस्पताल ताईं पहुता त एक्सपायर थी विया 2 ॿार। अलाह न सम्झंदमि कंहिं हथ सां त न कयूं। हिकिड़ो ई मूंखां बचो न हिकु ई मूंखां नज़रियो त मूंखां ॿियो कीअं विझंदो आहे त मूंसां ओचितो बाबा। सचल ॻोठ जे रवासिन जो चवणु हो त कुदरती आसो आहे, जानी वाणी का अहिड़ी ॻाल्हि न आहे भई जॻह ज़बून हुई। कंस्ट्रक्शन जे हवाले सां जेका महले जे हिसाब सां ख़बर पई थी पई उहा दीवार जेका आहे न त उहा प्रोजेक्शन जे मथां जेका आयल आहे उहा प्रोजेक्शन जे मथां उहा ग़लति आयल आहे। जिनजो औलाद खे धक लॻंदा त उन खां पुछी त धक छा आहिनि या ज़ख़म छा आहिनि, उनजी वालदिन खां पुछी। ही जेको इतफ़ाक़ी वाक़ियो थियो आहे हिन में 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त जॻह जो कमज़ोर हुजणु आहे, ॿियो जेको असां वटि इहो फटाकनि जो जेको रवाजु पइजी वियो आहे इन में दुकानदार ऐं असांजा वालदेन बि ओतिरा ई शरीक आहिनि जेतिरा दुकानदार या इंतिज़ामिया आहे। हिन खां अॻु में बि इन शख़्स सां हिकिड़ो हादसो आयो आहे जेको हिते सिवरेज जे मसइले में जेके दोस्तनि वज़ाहतूं कयूं उन में 100% सचाई हुई ऐं उन जो को रद्द बदल अॼु ॾींहं ताईं न मथां खां वठी या हेठां खां वठी। पोरित फारूक चने जो हिकु ॿियो पुटु बशीर चनो कुझु महीना अॻु गटर में किरी फोत थी वियो जॾहिं त उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर आसिफ जान खेनि माली मदद जो वाइदो कयो हो जेको अञा ताईं वफ़ा न थी सघियो आहे। जिते सचल ॻोठ जा रहवासी सोग में वरितल आहिनि त उते वरी लख़्त जिगर खे यादि कंदे उनजी अमड़ बि रोई पवे थी। कैमरामैन कलीम खोखर सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।